ही जेको असां जेको ग्लोबल हैंड वॉशिंग जो जेको ॾींहुं आहे इहो असां मल्हाए रहिया आहियूं थरदीप जे प्रिंस प्रोग्राम जे तहत जेको यूरोपियन यूनियन ऐं RSPN जे सपोर्ट सां जेको सो हली रहियो आहे। अॼु असां हिते सहारा जेको सो मॉडल स्कूल आहे जेको सेफ सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तरफ़ां जेको सो हली रहिया आहे। असां हिते पहुची करे हितां जे जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे जेको हथ धोइण जो जेको तरीक़ो आहे उहो असां हिन सभिनी ॿारनि खे सम्झायो आहे ऐं हिननि खे इहो ॿुधायो आहे त केतिरियूं ई बीमारियूं जेके आहिनि उहे हथ न धोइण जे करे फैलिजनि पियूं ऐं हथ जेको सो धोइण सां केतिरियूं ई बीमारियुनि खां जेको बची सघिजे थो। इन लिहाज़ खां हिते हिकिड़ी जेको सो डेमो प्रैक्टिस बि असां कराईसीं सभिनी ॿारनि खां त जीअं हू इन हथ धोइण जे तरीक़ेकार खे जेको सो सम्झी सघनि ऐं इहो ई साॻियो वरी पंहिंजे घर में वञी करे ऐं अपनाए सघनि।